अस्सलाम वालेकुम। फ़कीर सिकंदर अली तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। दोस्तों, असां हमेशह हक़ ऐं सच जी ॻाल्हि ऐं का अहिड़ी ॻाल्हि आणियूं था जंहिंमें उहा सदाकत ऐं सचाई बि हुजे ऐं उन्हीअ मां इंसान ज़ात खे हिकु दर्स बि मिले, सुधारे जो दर्स बि हासिलु थिए। दोस्तों, हिन महिल असां पीढ़िया ते असुल ऐं नकुल, बुनियाद ऐं बेबुनियाद इंसान जे लहजनि ऐं उन्हनि जे तरीक़नि ते ॻाल्हाईंदासीं। त अॻु में नसुल ऐं नसुल खे ॾिसी ऐं उन जे बुनियाद खे ॾिसी ऐं उन्हीअ मुताबिक़ माण्हू क़दम खणंदा हुया, उन्हीअ ते अॼु ॻाल्हाईंदासीं। दोस्तों, पुराणे ज़माने जी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे हिकिड़ी ॿुधाइण थो चाहियां त उन पुराणे दौर में जॾहिं सुवारियूं उठनि ऐं घोड़नि ऐं हिन गॾहनि जूं इन्हनि जूं सुवारियूं हूंदियूं ऐं हू सुवारियुनि जो थोरो सिलसिलो घटि हुयो, उन दौर जे नज़ाकत सां हिकिड़े माण्हूअ हिकु औरत सां दोस्ती रखी ऐं उन औरत खे उन खे खणण जी कोशिशि कई त जीअं हिन खे खणी वञी प्यार जो परणो कयां। उन लाइ उन हालातनि खे सेटिंग करण लाइ हुन चयो त अहिड़ो को बंदोबस्तु कयां जीअं हिन औरत खे खणी 100 कोह परे वञी हंधि वञी लिकाए ऐं हिन सां पंहिंजी शादी कयां। उन लाइ हुन छा कयो जो हिकु ॾाची कमाठ खे जी ॻोल्हा कयईं त जेको राति जो मां हिन औरत खे खणा त उन मुताबिक़ मां 100 कोह उहा राति जे पहरनि में उहा 100 कोह पंधु करे मूंखे उहा ॾूराहे इलाइक़े ताईं परे ताईं जिथे पहुचाए जिथे मां लिकी ऐं हिन सां शादी कयां ऐं इहो सिलसिलो कयां। उन लाइ उहो जाकुर कंदो रहियो त का अहिड़ी ॾाची कमाट मिले जेका हिकु राति में 100 कोह पंधु करे। त हुन वञी हिकिड़े हंधि वञी अहिड़ो माण्हूअ सां मिलियो। उन चयो त मूं वटि ओहिड़ी ॾाची ओहिड़े कमाट आहे जेको 100 मैल राति जे पहरनि में 100 मैल पंधु कंदी आहे, मगर उन जी जेको नानी हुई उहा पाणीअ जो दुबो या किथे पाणीअ जो वाटर या किथे पाणीअ जो सिलसिलो ॾिसी पोइ झोप हणी वेही वेंदी हुई, पोइ कोन उथंदी हुई, छो जो उन पाणीअ जे लेवल सां बाक़ी हूअं पंध में चुही 100 कोह करे वेंदी। तो हिन चयो इहो मूंखे हिन काहे अची ऐं पाण वटि कयो। जॾहिं राति थी त वञी उन पंहिंजे दोस्त उन औरत खे खयईं उन ॾाचीअ ते कमाठ ते ऐं हीअ पंहिंजे पंध सां रवानो थियो। हलंदे 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 हिन 100 कोह जे लॻभॻि पहुतो। 100 कोह जे लॻभॻि पहुतो त उते त ॾिठईं त ज़रे घटि 100 कोह जे लॻभॻि वेझे पहुतो त हिकिड़ो पाणीअ जो दुबो ॾिसी ऐं उहो ॾाची उते झोप हयो ऐं उहा कमाट ॾाची उते वेही वई। हणी हणी बीहसि उथे न। हिन जे सोच में इहा सोच आई, हल भला हुन मूं वारे दोस्त ॻाल्हि कई त हिन जी नानी झोक हणंदी हुई, हिन जे पीर में नानी झोक हणंदी हुई, बाक़ी हूअं पंध में 100 कोह राति जो करे वेंदी। सो हाणे हिन पोइ उहा ॾिस पाणी जो दुबो ॾिसी ऐं झोक हई त हिन जी बुनियाद किथे वञी छिक कयो। इन में सोच में अची वियो त छा ही मां जेको औरत मां अॼु जेको भॼायूं पाण सां गॾु खयूं थो वञा त ही औरत जा मां जेका मूंखे औलाद थींदी, जेका औलाद जेको मूंखे पैदा थींदो त उहो पोइ सुभाणे हिन वांगुरु भॼी वरी ॿिए कंहिं सां वञे त इहो त मूंखे त ख़ानदान मुंहिंजो भलो त मूंखे मां रुसवा थी वेंदुसि, मूंखे ऐब लॻी वेंदा। मां त पोइ हे ग़लति कमु कयुमि जो हेरी खे खयुमि जेको अॼु मूंसां भॼी हली आहे, मूंसां पंहिंजे पीउ माउ खे छॾे पंहिंजे ख़ानदान खे छॾे मूंसां गॾु भॻी आहे। त हाणे हिन मां जेको औलाद थींदो त हिन ॾाचीअ हिन कमाट वांगुरु साॻियो छिक थींदो ऐं साॻी छिक थींदो त हीअ बि वरी भॼी वञी ॿियो मर्द माण्हू सां भॼी वञी मूंखे लानताणो ॾियारींदो। हीअ त हिन जो त नसुली कसो आहे, हिन नसुल खे ई ख़तमु कयां, छो न ख़तमु कयां। तलवार कढी उते हुनखे औरत खे हयईं हिन में सर में त सर कलम करे ऐं उते ॾाची ते चढ़ियूं ऐं उतां रवानो थी हलियो वियो।
दोस्तों इहे आहिनि माना नसुल जो छिक थींदो आहे ऐं नसुल सही हुजे बुनियाद सही हुजे ऐं बुनियादी माण्हू हूंदो त उन मां वेल न वेंदो उन मां सदाईं चङाई ऐं माण्हू ऐं माना सदाईं माना सुकून मिलंदो। पर जेकॾहिं बेपीरे ऐं बे नसुल खे तव्हां खाराईंदो पीआरींदो त उन मां ज़ाहिरी लेवल सां थोरो तव्हांखे ॼण चओ त तव्हां सम्झंदो त हिन मां फ़ाइदो पवंदो। जॾहिं ज़ाहिरी लेवल सां उहा ॻाल्हि ज़ाहिर थींदी त तव्हांखे वॾो ॾुख ऐं सदमो मिलंदो। दोस्तो इहा हुई अॼु जी कहाणी। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।